नाज़रीन पॉलिटिकल टॉक प्रोग्राम में आवां तव्हांजो मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन अॼु असां मुल्क जे मजमूई सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल त कंदा रहियूं। अॼु असीं सिंध जे इशूज़ खे फोकस कंदासीं। सिंध जी क़ौम परस्त सियासत जे तमामु अहम नाम अहम किरदार ऐं सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में हर मुसलसल जिदोजहद कंदड़ जीअं सिंध क़ौमी वहाद जे चेयरमैन बशीर ख़ान कुरैशी खे असां पंहिंजे स्टूडियो में घुरायो आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बशीर ख़ान कुरैशी साहिब, सभ खां पहिरीं तव्हांखे वेलकम था चऊं। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। बशीर ख़ान साहिब, कीअं था ॾिसो सिंध जूं जेके मौजूदा हालतूं आहिनि उनखे तव्हां कीअं था ॾिसो? सिंध जूं साईं हालतूं एतिरियूं त ॾुखोईंदड़ ऐं पेचीदा थी वियूं आहिनि जी जो सिंध जो को बि माण्हू जी कंहिं बि हवाले सां मुतमिन नज़र नथो अचे। जी न अमन अमान सिंध जे अंदरि आहे। कराची खां वठी कश्मीर केटी बंदर ताईं टारगेट किलिंग्स, माण्हुनि जो क़त्ल, अगवा, कबीलाई तकरार, एतिरे क़दर जो मासूम खीर पिया ॿार बि अगवा खणी थी था वञनि। जी हिकिड़ी अहिड़ी गैर यकीनी वारी सूरत हाल, ॿिए तरफ़ बुख, बदहाली, बेरोज़गारी माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो आहे। ऐं माण्हुनि खे इहो उमेद आसरो हुयो त असां जंहिं जमायत खे वोट ॾियूं था उहा अॻिते हली असांजे ॾुखनि दर्दनि जो को इलाज ॻोल्हींदी या को मुस्तक़िल हल कढंदी। उन्हनि बि माण्हुनि खे हर तरह सां मायूस कयो। हू बजाए अवाम जी ख़िदमत करण जे हुननि सिर्फ़ पंहिंजा पेट ऐं पंहिंजा खीसा भरिया आहिनि। माण्हू बेयार मददगार भटकंदा था वतन। बोर्ड मुतासिरीन खां वठी हर सिंध जो पढ़ियो लिखियो माण्हू, मिडिल क्लास जो माण्हू, नौजवान, वापारी, कारोबार वारो माण्हू सभु गैर यकीनी वारी कैफ़ियत में मुब्तला आहिनि। ज़हनी ॼण सिंध जो माण्हू मरीज़ थी वियो आहे त हेॾी सारी ख़ुशहाल सिंध जेका पूरे पाकिस्तान खे पाले पई, उन जा माण्हू अॼु ॼण बुखूं उन्हनि जो मुक़दर थी वियूं आहिनि। अॻे माण्हू बेरोज़गारी खां तंग थी का वरले का ख़ुदकशी कंदा। हिकिड़ी काल वठूं, ॻाल्हि खे जारी जारी काल आहे। असांखे लाइन ते मौजूदु आहिनि पाणी माहिर नज़ीर मेमन साहब लाइन ते मौजूदु आहे। जी नज़ीर साहब, अॼु असांजे स्टूडियो में जीअं क़ौमी वहाद जा सरबराह बशीर ख़ान कुरैशी महिमान आहिनि। तव्हां उन्हनि खां कहिड़ो सुवाल कंदा? हाँ साईं बशीर ख़ान कुरैशी सलाम। साईं तव्हांखे जस हुजे, तव्हां तमामु वॾी जदोजहद कई आहे, कुर्बानी ॾिनियूं आहिनि सिंध जी हक़नि लाइ, पर जेके तव्हां ॻाल्हियूं करे वियो उहे सभु घणो करे सिंध जूं क़ौम परस्त जेके उहे कंदियूं आयूं आहिनि ऐं तव्हां पिणु उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो आहे। पर आहे छा जो हिकिड़ी पार्टी जेका आहे सा इहो पंहिंजे अकेले सिर सभु मामला हल नथी कराए सघे। इन लाइ ज़रूरत इन लाइ आहे त के 5 पॉइंटूं 6 पॉइंटूं 7 पॉइंटूं जेके आम आहिनि, मिसाल पाणी जो मसइलो आहे, पैसनि जो मसइलो आहे, अमन अमान जो मसइलो आहे, तालीम जो मसइलो आहे, उन मज़दूरनि जो मसइलो आहे, हारनि जो मसइलो आहे, त उन्हनि जे लाइ तव्हां सभई पार्टियूं हिक हंधि जमा कोन थियूं ऐं हिक हंधि जमा थी जेकॾहिं तव्हां गॾिजी जदोजहद कंदा ऐं आवाज़ उथारींदा ऐं माण्हू जेके पोयां 43 सालनि खां वठी पीपुल्स पार्टी शहर में वरतल आहिनि उन्हनि खां कढी तव्हां पंहिंजे लाइ जेकॾहिं पंहिंजे क़ौम परस्तनि खे वोट ॾियण लाइ ऐं उन्हनि खे अॻिते अचण लाइ हुकूमत में मौक़ो ॾियण लाइ कहिड़ो तरीक़ेकार इख्तियार कंदो सवाइ इन जे जो तव्हां को वाज़ मंशूर ॾियो। ख़ुदि तव्हांजी पंहिंजी पार्टी जेका आहे साईं बशीर साहब उन जो वाज़ को मंशूर कोन्हे पधरो थियल लिखत में त असां हारनि ऐं ज़मीनदारनि जे लाइ ही लैंड फार्म्स आणींदासूं या असां जेके कारखाना आहिनि उन मज़दूरनि खे फ़ाइदो ॾियण लाइ लेबर फार्म्स आणींदासूं या असां तालीम खाते में जेको ख़राबियूं आहिनि उहे जेके मंज़ूर थी अचनि असांजो निसाब होता इस्लामाबाद खां उहो असां हिते सिंध खे ॾियारींदासूं ऐं ॿिया जेके खोड़ सारा तव्हां जिन जे लाइ जदोजहद कई आवाज़ उथारींदा रहिया आहियो मंशूर त ॾियो न। महिरबानी नज़ीर मेमन साहब, तव्हांजी महिरबानी साईं नज़ीर मेमन साहब। हिकिड़ो त गॾिजी जदोजहद कनि, पाणी नाणो ॿिया मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, अलॻि हिकु पार्टी त उहो रिज़ल्ट नज़ीर मेमन साहब असांजे लाइ इंतिहाई इज़त ऐं एहतराम जे लाइक़ु आहे। आउं त उन्हनि सां मोहबत कंदो आहियां। हीउ हिकिड़ो सचो ऐं खरो माण्हू आहे ऐं ख़सूसन
जेके बि क़ौम परस्तनि जा इतिहाद रहिया आहिनि या गॾिजाणियूं रहियूं आहिनि उन में साईं जी शिरकत रही आहे। तमामु बहितरीन तजवीज़ूं बि आयूं आहिनि ऐं क़ौम परस्तनि जा इतिहाद बि ठहिया, अॻ में बि ठहिया। पर जेके बि इतिहाद ठहिया उन्हनि इतिहादनि में असांजी इहा डिमांड ऐं घुर रही त माण्हुनि मुश्किलातुनि में वरतल आहिनि ऐं उहे मुश्किलातूं इन सूरत में ख़तम थी सघनि थियूं जॾहिं का बहितरीन ऐं ताक़तवर जदोजहद थिए। ऐं जदोजहद जो जॾहिं वक़्तु आयो आहे उते का बि मुसबित मोट न मिली आहे। मुमताज़ भुट्टे साहिब सां असां इतिहाद में गॾु हुयासीं या उन खां पोइ इतिहाद थिया त उन इतिहादनि जे अंदरि सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि ते अटकी असां बीही रहियासीं त असीं किन धुरनि जो चवणु हुयो त बाबा हिते जेको बि इस्तेसाल सिंध जो या फुरलुट या ज़्यादती जेका थिए पई उहा उर्दू आबादी करे थी। पर हिकिड़नि दोस्तनि जो ख़्यालु हुयो त हिते हर अछे कारे जा मालिक जेके आहिनि से उहे पंजाबी आहिनि। पंजाब सिंध खे आईनी तरह कानूनी तरह ग़ुलाम बणाए वेठो आहे, फ़ौज उन्हनि जी, इदारा उन्हनि जा, सियासत उन्हनि जी। त असांखे जदोजहद जो रुख बि उन जे मुखालिफ़ करणु खपे। पर हिते ईअं कोन थियो। इन सवाल ते वॾा बहस थिया, वॾियूं मनसूबाबंदियूं थियूं, गॾु हलियासीं। सिर्फ़ हर हिकु पार्टी छड़ो पंहिंजी पार्टी बालादस्ती रखण जे लाइ अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो माहौल ठाहियो वियो जो मजबूरन 2 4 5 7 जलसनि में हली करे अॻिते हली वरी जेको आहे उहे थधियूं थी पयूं वञनि, जंहिंजे करे को बि मुसबित बहितर नतीजो। तमामु पढ़ियल लिखियो माण्हू लाइन ते मौजूदु आहे। गुलमद उमरानी साहिब लाइन ते मौजूदु आहिनि, जेके अॻूणा कमिश्नर सिंध हुकूमत जा अॻूणा सेक्रेटरी रही चुका आहिनि। CS जे इम्तिहाननि ते खेनि दरस्तर हासिल आहे। जी उमरानी साहिब, तव्हां बशीर ख़ान कुरैशी साहिब सां महिमान मौजूदु आहिनि, कहिड़ो सुवाल कंदा उन्हनि खां? साईं वालेकुम अस्सलाम। साईं, जेको सवाल आहे, कराची में मां हींअर वेठो आहियां। कराची में जेका टारगेट किलिंग थी रही आहे सिंधियुनि जी, उन में अलाए केतिरियूं सिरियूं ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं हुन में ताक़तूं आहिनि। तव्हां जो बि कंहिं ताक़त सां को पॉलिटिकल अलायंस आहे त उन ताक़त जी तव्हां उन्हनि खे तव्हां ॿुधायो आहे त केतिरा सिंधी कराची में रहणु चाहिनि था पर उन्हनि खे रहणु नथो वञे, या पीसफुल कोएग्जिस्टेंस में मारिजी वेंदासीं? तव्हां हुननि सां ॻाल्हायो आहे जेके जिन सां तव्हांजो पॉलिटिकल अलायंस आहे त असांखे बि कराची में रहण जी एतिरी हुअणु घुरिजे आज़ादी जेतिरी ॿियनि क़ौमुनि खे आहे? महिरबानी करे इन सवाल जी जवाबु ॾींदा। महिरबानी उमरानी साहिब, महिरबानी गुलमद उमरानी साहिब। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं साईं जो तमामु इंतिहाई अहम ऐं नाज़ुक सवाल आहे। हिकिड़ी ॻाल्हि जी मां वज़ाहत कयां त असां पॉलिटिकल कंहिं बि हवाले सां असां उनजा अलाही न रहिया आहियूं। असांजी वेझड़ाइप रही सिंध जे मामलनि मैटरनि ते, जीअं पाणी जो मसइलो, नाणे जो मसइलो या NFC एवॉर्ड जे हवाले सां हिकिड़ी वेझड़ाइप रही जॾहिं ही इक़्तिदार में न हुआ। पर जॾहिं इक़्तिदार में अचण खां पोइ हिननि जा रवैया सिंध ॾांहुं या सिंध जे माण्हुनि ॾांहुं ॾिठासीं जेके कंहिं बि तरह सां मुतमिन कंदड़ न हुआ, ऐं जंहिंजे करे असांजी उहा वेझड़ाइप बि अॼुकल्ह ख़तम थी वई आहे। बाक़ी टारगेट किलिंग जेका थिए पई सिंध जे अंदरि या ख़ासूसन कराची जे अंदरि, विढ़नि थियूं कहिड़ियूं कुवतूं थियूं विढ़नि उहा सभिनी खे ख़बर आहे त केरु आहिनि। उहो ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहिब बि ॿुधाए चुको आहे, ॿिया बि वरी इल्ज़ाम हणनि था। पर ॿिन्ही धुरनि जा माण्हू टारगेट सिंधी माण्हुनि खे पिया कनि। जिथे किथे तव्हां कोरंगी जो मिसाल वठो, तव्हां लियारी जो वठो, या हाणे जेको यूनिस ख़ासि केली मारिजी वियो, या ॿिया जेके बि कुझु थिया आहिनि उते टारगेट जिथे किथे फिरीगिरी सिंधी पियो थिए। किथे त ईअं थियो जॾहिं असां स्टैंड वरितोसीं, ख़बरचार पई त बाबा फलाणे कोरंगी जे अंदरि जेके माण्हू मारिया विया आहिनि उहे माण्हुनि खे अगवा करे खणी कंहिं मख़सूस तंज़ीम जे ऑफिस में वञी उन्हनि खे टार्चर करे उनखे फिटो कयो वियो। ऐं जॾहिं असां उन्हनि माण्हुनि सां राब्तो कयोसीं, साईं असांजा माण्हू न आहिनि, असां साख कसम ॾियण जे लाइ तयारु न आहियूं। ऐं जॾहिं आउं लाश खणाए जेको आहे सो ईदी सेंटर में मां बीठो हुउमि त उते उन्हनि जो नुमाइंदो आयो, मूंखे चयो साईं तव्हांखे एम्बुलेंस वग़ैरह कराए ॾियूं? मूंखे एॾी हिकिड़ी कावड़ बि आई, जेको आहे सो मिठिया बि लॻी त हिकिड़ा माण्हू मारनि बि असांखे, असां निशानदेही बि कयूं था ऐं उन जो को तदारक बि करण जे लाइ जेको आहे सो तयारु न आहिनि। रहंदो ॼण असांजे फटनि ते हिकिड़े लूणु बुरकण जी ॻाल्हि कई थी वञे। त असां चऊं था त कराची जे अंदरि
सिंधी माण्हुनि खे ॼाणी बुझी टारगेट बणायो वियो आहे। उन में उहे धुरियूं जेके विढ़नि पियूं, आउं चवां थो उन्हनि विढ़ंदड़ धुरनि जे अंदरि जेके माण्हुनि खां कारवायूं कराइनि पिया उहे ख़ुदि सरकार जा एजेंसियुनि जा माण्हू आहिनि। उहे प्रूफ आहिनि। ॿियनि ॻाल्हियुनि खां हटी करे मूंसां पाण सां अहिड़ो वाक़ियो थियल आहे त मुंहिंजो साथी शहीद मुश्ताक ख़ासि अली मूंसां गॾु हिकु कार में हुयो, मुंहिंजे मथां हमलो कयो वियो, मुंहिंजो साथी उते शहीद थियो, मूंखे कुदरत बचायो। असां उहे माण्हू पकड़ा ॾिना, पकड़े जीअरा सरकार जे हवाले कयासीं। उन्हनि जी जामे तलाशी में उनजा ISI जा कार्ड निकिता, मिलिट्री कैंट जूं जेको आहे सो उन वटां परमिटूं निकितियूं, उन वटां हथियारनि जा जेके इशू थियल जेके रसीदा हुयूं उहे निकितियूं, सभु मीडिया जे आॾो रखियूंसीं, सरकार जे आॾो रखियूंसीं। पीपल्स पार्टी जा माण्हू वज़ीर मूंसां 5-7 मिलण आया ऐं उन्हनि जे आॾो रखियूं। मूंखे इंसाफ़ जो यकीन बि ॾियारियो वियो, को इंसाफ़ न थियो, का इंट्रोगेशन न थी। अॼु उहो माण्हू VIP प्रोटोकॉल जे अंदरि जेल में रहे पियो, पर उन खां इंसाफ़ करण जे लाइ तयारु न आहिनि। ठीकु साईं, हिकिड़ी काल वठूं। आहिनि समाज सुधारक आहिनि गफ़ार मलिक असां लाइन ते मौजूदु आहे। गफ़ार साहब, बशीर ख़ान कुरैशी असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। तव्हां कहिड़ो सुवाल कंदा बशीर ख़ान कुरैशी साहब खां? साईं, मुंहिंजो बशीर साहब सां हिकिड़ो सुवाल आहे त असां ही जेको सियासत में जेको असांजी ख़ासि तौर ते नेशनल मूवमेंट्स जेके आहिनि, जदोजहद जेके आहिनि, उन्हनि मां असां जेको आहे सो असांजा नौजवान उहे जेके मुख़्तलिफ़ जेको अहिड़नि सरगर्मियुनि में इन्वॉल्व आहिनि जेके सरगर्मियूं क़ौम परस्त जदोजहद जी राह में रुकावट आहिनि, जेके असां क्रिमिनोलॉजी चऊं था, जेके असां मुख़्तलिफ़ शकियूं चऊं था, त असां ॾिठो आहे त मुअसर अंदाज़ सां, मज़बूत अंदाज़ सां अञा ताईं असांजा उहे साथी जेके क़ौम परस्त जदोजहद जा माण्हू उन्हनि एलिमेंट्स खे पंहिंजे कन खां वठी छो कोन कढी सघिया आहिनि। अञा ताईं उहे आम मासिस ताईं पहुचण में वधि में वधि उहे माण्हू रुकावट आहिनि ऐं उहे आम माण्हू असांखे कम्यूनिटी मिसाल थिए त अदा हीअं माण्हू आहिनि, इन करे असांखे प्रॉब्लम थियनि था आम माण्हुनि ते पहुचण में। महिरबानी गफ़ार मलिक साहब, महिरबानी। गफ़ार साहब जिन क़ौम परस्त जमायतूं जनरली ॻाल्हि पिया कनि, उनमें ॾोहारी क़िस्म जा माण्हू जिन करे क़ौम परस्त जेको फ़िक्र आहे उहो वधी न सघियो आहे। हक़ीक़त इहा आहे त असांजे मुआशिरे जे अंदरि जेके ख़राबियूं आहिनि, ज़ाहिरा कारकुन बि उन मुआशिरे में जमायतनि में अचनि था पिया। असां कोशिशि कयूं था उनजी तरबियत करण जे हवाले सां, पर जॾहिं बि निशानदेही थी आहे कंहिं अहिड़े गंदे माण्हू जी, या जंहिंजे मथां एलिगेशन आहे, या जंहिंजे मथां जेको आहे सो को माण्हू आङर खणे पियो, या केरु कंहिं सां ज़्यादती करे पियो, या केरु कंहिंखां भत्तो या बदमाशी करे पियो, असांजे नॉलेज में जेका बि जॾहिं बि ॻाल्हि आई आहे, भली खणी उहो केतिरो बि बासर माण्हू हुजे या को पार्टी में भली को ज़िम्मेवार माण्हू हुजे, पर उन जो असां तदारक कयो आहे, उन जो एक्शन वरितो आहे जेको आहे सो असां केतिरनि माण्हुनि खे कढियूं पिया। पर हिते अॼुकल्ह थी ईअं पियो आहे त जेके माण्हू मामूली ॻाल्हियुनि ते ऐं नंढड़ियुनि इख़्तिलाफ़नि जे करे पोइ हाणे कंहिंखे ख़ुशि करण जे हवाले सां चइजी सघिजे थो, या ॿिए कंहिं हवाले सां जॾहिं वञी पंहिंजूं पार्टियूं 5-8 ॼणनि ते धार करे वेही था रहनि जेको आहे सो, पोइ जेके बि माण्हुनि खे सदाऊं मिलनि पियूं उहे काॾे था भॼनि, हेॾे था वञनि। असां उन जी परवाह कंदे बि अहिड़नि माण्हुनि ते बिल्कुलु नज़र रखूं पिया, उनखे कढूं पिया। ऐं अवां मेहरान चैनल जे थ्रू सॼी सिंध जे अंदरि अॼु इहो ऐलान थो कयां त असां बिल्कुलु कंप्लेन सेंटर क़ाइमु था कयूं ऐं उते असां पंहिंजा माण्हू विहारींदासीं। जंहिं बि सिंध जे माण्हूअ खे असांजे क़ौमी तहरीक जे ख़ुसूसन GSN क़ौमी महाज़ जे कारकुननि जे हवाले सां का शिकायत वग़ैरह हुजे त उहा मौसूल थींदी ऐं असां उन ते तदारक कंदासीं। असां बिल्कुलु चऊं था त जेतिरे ताईं क़ौमी तहरीक जा कारकुन सालिह न थींदा, पंहिंजो किरदार इख़लाक़ बुलंद न कंदा, जेतिरे ताईं पाण में सभु ख़राबियूं ऐं कढी ॿाहिरि फिटो न कंदा, उन वक़्त ताईं असां क़ौम जी सही रहनुमाई ऐं तर्जुमानी न करे सघंदासीं। असां इन ते मुतफ़िक़ आहियूं। अच्छा जी, तव्हां कराची जे हवाले सां तव्हां डिस्कस कयो पियो, चयो त असां अलाइज़ सां वेझड़ा जेके अलाइज़ माज़ी अलाइज़ सां असां वेझड़ा पर रही, पर इतिहाद न हुयो, असां इतिहाद न हुयो। तव्हां छा था सम्झो जेको तव्हांजी वेझड़ा पर रही आहे तव्हांजी ग़लती न हुई? ग़लती न हुई जी, ऐं अॼु बि उन शइ ते क़ाइमु आहे त असीं सिंध जे मुफ़ाद में जेको कुझु कयोसीं उहो बहितर कयोसीं।
छो त उर्दू आबादीअ खे असां सिंध जी मुस्तक़िल आबादी सम्झूं पिया, उनजो जीअण मरण हिन सिंध सां आहे त असीं चऊं था उहे बि सिंध जा फर्ज़ंद आहिनि, पर के माण्हू उन्हनि खे जेकॾहिं बहकाए बरगलाए सिंध जे ख़िलाफ़ इस्तेमालु पिया कनि, सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ इस्तेमालु पिया कनि, उन शयुनि खे असां मुंझो ॾियण जे लाइ असां चयोसीं त हक़ीक़ी तौर ते जेको माण्हू सिंध जो इस्तेहसाल करे पियो, फुरलुट करे पियो, सिंध ते आईनी कानूनी हुकुमरानी करे पियो, फोर्सिस जे थ्रू जेको सिंध जे मथां हुकुमरानी करे पियो, उन्हनि असांजो टारगेट जदोजहद जो उन्हनि जे ख़िलाफ़ हुजणु खपे। ठीक है, ब्रेक जो टाइम थियो आहे, पोइ ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, जीअं क़ौमी वाह जा चेयरमैन बशीर खान कुरैशी सां गॾु आहिनि। ब्रेक खां पोइ तव्हांजी लाइव कॉल जो इंतज़ारु रहंदो।